मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समातला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व क़ालल्लाहु तआला लक़द रज़ियल्लाहु अनिल मुअमिनीन इज़ युबय्यऊनक तहत शजरा सदक़ल्लाहुल अज़ीम। व क़ालन नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लौ कान बअदी नबिय्युन लकान उमर सदक़ल्लाहुल अज़ीम। व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैं मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह रब्बुल इज़्ज़त जा एहसान थे जी अल्लाह ताला तमाम असां के पंहिंजे घर में जणी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। अॼु असांजे इस्लामी साल जो पहिरियों आगाज़ आहे 1447 हिजरी, पहिरीं मुहर्रमुल हराम 2025। इस्लामी जेको साल आहे उहो मुहर्रमुल हराम खां शुरू थींदो आहे। असां मुस्लमान जो जेको ताल्लुक़ आहे उहो इस्लामी साल सां आहे ऐं इन इस्लामी साल जी इब्तिदा में तमामु वॾा वाक़िआ ऐं तमामु वॾियूं शहादतूं तमामु सहाबा अहलुल बैत जूं इन महीने जे अंदरि मिलनि थियूं, जंहिंमें जलील क़दर सहाबा हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु ताला अन्हु जी शहादत अॼोके ॾींहं जे पहिरीं मुहर्रम तारीख़ ते थी हुई ऐं हे उहो साहबी आहे जंहिंजे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेशुमार फ़ज़ाइल बयानु कया ऐं जंहिंजे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन्नती बिशारत ॾिनी ऐं हे उहो साहबी आहे जंहिं ॿिए नंबर ते मुसलमाननि उनखे ख़लीफ़ो तस्लीम कयो ऐं हज़रत अलीउल मुर्तज़ा पंहिंजी धीउ उम्मे कलसूम हज़रत उमर बिन ख़त्ताब खे निकाह में ॾिनी। इन खां अलावा बि तमामु खोड़ सारा फ़ज़ीलतूं बरकतूं हज़रत उमर बिन ख़त्ताब जे ज़िंदगी में अल्लाह ताला दर्ज कयूं हुयूं। इस्लाम जो जेको वाक़ियो आहे, जंहिं टाइम नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां पहिरियां इस्लाम जो पैगाम ॾियणु शुरू कयो ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्लाम जी दावत ॾियणु शुरू कई, त पोइ उन टाइम कुफ़ार जेको आहे तमामु वॾा ताक़त में हुया ऐं तमामु वॾो असले में हुया ऐं तमामु वॾी कुफ़ार वटि ताक़त हुई ऐं सहाबा तक़रीबन हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जे इस्लाम आणण खां पहिरियां 38-39 सहाबा मुस्लमान थी चुका हुया। इन खां मज़ीद जेको आहे सहाबा मुस्लमान न हुया ऐं 39 नंबर ते या 40 नंबर ते हज़रत उमर बिन ख़त्ताब मुस्लमान थिया आहिनि इस्लामी हिस्ट्री जे अंदरि। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु उहे सहाबा आहिनि जंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ में अल्लाह ताला खां घुरियो ऐं अल्लाह जे नबी ख़मीस जे ॾींहुं दुआ घुरी हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जे इस्लाम जे लाइ। अहिड़ी तरह जुमे जे ॾींहुं हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु इस्लाम जी दौलत सां मालोमाल थी विया। कुफ़ुर जे अंदरि बि ईअं शिदत में हुया, तमामु वॾो दबदबो हुयो, तमामु वॾी ताक़त हुई ऐं तमामु वॾी हिमत हुई ऐं जंहिं टाइम मुस्लमान थिया त उन टाइम यकीन तौर ते
दबदबो, ताक़त, हिम्मत, बहादुरी ऐं शुजात तमामु ज़्यादा वधी वई। हाणे त इस्लाम जी दौलत सां नवाज़ियल हुया, हाणे त हिकु अल्लाह जे मथां यकीन हुयो, हाणे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे नबी तस्लीम करे चुका हुया। इन जे करे सीननि जे अंदरि अल्लाह ताला तसल्ली ऐं तदब्बुर हज़रत उमर बिन ख़त्ताब खे कुफ़ुर खां बनिस्बत इस्लाम जे तरफ़ तमामु वॾो ॾिनो। ऐं अहिड़ी तरह जंहिं टाइम मुस्लमान थिया, इन टाइम थोरा सहाबा हुया जेके कॾहिं कंहिं घर जे अंदरि, कॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मजलिस में नमाज़ पढ़ंदा हुया, पर नमाज़ पढ़ी कंहिं ऐलानिया तौर ते उहे साहबा नमाज़ न पढ़ंदा हुया। को ज़ाहिर मक़ाम ते उहे साहबा नमाज़ न पढ़ंदा हुया। बसि हिकु कुझु घर मख़सूस हुया, कुझु कमरा मख़सूस हुया, को इबादत खानो मख़सूस हुयो जंहिंमें नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु हुया सहाबा ऐं नमाज़ पढ़ंदा हुया। ऐं 39 या 40 नंबर ते जीअं जो हज़रत उमर बिन ख़त्ताब जुमे जे ॾींहुं मुस्लमान थिया ऐं कलमो भरियऊं, ऐं उन ॾींहुं जेको नमाज़ जो जंहिं टाइम आयो त पोइ हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु के तमामु साहिबनि चयो त हाणे नमाज़ जेकी पढ़णी आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हुकुम ॾिनो त नमाज़ पढ़णी आहे। त पोइ साहिबनि नमाज़ उते ई शुरू कई। त हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु फ़रमायो त अॼोके ॾींहं जे अंदरि जॾहिं उमर बिन ख़त्ताब मुस्लमान थियो आहे त नमाज़ जेका ऐलानिया तौर ते पढ़ी वेंदी। तमामु सहाबा मां कंहिं सहाबी खे इहा हिम्मत अल्लाह ताला बख़्शी न हुई जेकी उमर बिन ख़त्ताब खे अल्लाह ताला बख़्शी हुई। ऐलानिया तौर ते ॿाहिरि निकिता मुस्लमान थियण खां पोइ ऐं कुफ़ार जे मजमे में जे तरफ़ जींजो विया ऐं हिकु तमामु वॾो ऐलान कयूं। ऐलान इहो कयूं त अॼोके ॾींहं जे अंदरि उमर बिन ख़त्ताब जो पुटु मुस्लमान थियो आहे ऐं जंहिं बि काफ़र खे पंहिंजी घरवारी बेवा करणी आहे, औलाद खे यतीम करणो आहे, या पंहिंजे नसल खे ख़तमु करणो आहे, या भाउ खे मारणो आहे, त उहो उमर बिन ख़त्ताब सां अची करे मुक़ाबिलो करे उमर बिन ख़त्ताब मुस्लमान थियो आहे। काफ़ी रिवायतुनि जे अंदरि आयो त जॾहिं हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु इहो ऐलान कयो, 3 ॾींहंनि ताईं काफ़र पंहिंजे घर मां न निकिता। 3 ॾींहंनि ताईं काफ़र पंहिंजे घर मां निकिता ऐं काफ़रनि अची करे सम्झायो हेठां ई वठी करे त तव्हां पहिरियों असांजे मज़हब हुयो, उहो मज़हब बहितर हुयो, तव्हां रसूल जे मज़हब खे खयो आहे, मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मज़हब खे खयो आहे, इहो मज़हब दुरुस्त न आहे। त हज़रत उमर बिन ख़त्ताब चयो त जेकॾहिं अॻिते तव्हां कुझु बि अल्फाज़ ॻाल्हाया पोइ या तव्हांजो सर न हूंदो या उमर बिन ख़त्ताब तव्हां सां मुक़ाबिलो कंदो। पोइ विया मक्का जे अंदरि ऐं तमामु वॾे हिकिड़े ऐलान में चयूं त अॼु खां वठी नमाज़ जेकी असां पढ़ंदासीं उहा मक्का जे अंदरि पढ़ंदासीं, मक्का जी सरज़मीन जे अंदरि ऐं मस्जिदुल हराम में नमाज़ पढ़ंदासीं। उते कुझु कुफ़ार अची विया ऐं काफ़र अची विया, उन्हनि कुझु लड़ाई शुरू कई। जीअं जो उन लड़ाई शुरू कई त पोइ उन काफ़रनि खे ॿियनि सम्झायो त तव्हांखे ख़बर न आहे त हे केरु आहे, उमर बिन ख़त्ताब आहे, हे तमामु वॾो बहादुर शख़्सियत आहे। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी बहादुरी जीअं कुफ़ुर जे अंदरि मशहूरु हुई, इन खां बाद में इस्लाम जे अंदरि बि ईअं ई मशहूरु हुई। उन खां अलावा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हर हिकु मौक़े ते तमामु वॾी फ़ज़ीलत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जे बारे में बयानु कई। हिकु त इहा फ़ज़ीलत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बयानु कई हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जे बारे में त फ़रमाई लौ कान बादी नबीयुन लकान उमर। तमामु सहाबा मौजूदु आहिनि जंहिंमें हज़रत अली साईं मौजूदु आहे, अबू बकर सिद्दीक़ मौजूदु आहिनि, उस्मान रज़ियल्लाहु ताला अन्हु मौजूदु आहिनि, पर कंहिं जे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं न फ़रमायो। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु वाहिद उहे साहबी आहिनि जंहिंजे बारे में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो लौ कान बादी नबीयुन लकान उमर। ए इंसानो जेकॾहिं मां नबी खां बाद में कोई नबी थियां त अल्लाह ताला इहा सलाहियत, इहो अल्लाह ताला तदब्बुर, अल्लाह ताला इहा ताक़त तमामु सहाबा मां जेकॾहिं कंहिंखे ॾिनी आहे उमर बिन ख़त्ताब खे ॾिनी आहे। इहा सलाहियत मुंहिंजे तमामु सहाबा मां उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खे ॾिनी आहे, जो नबी फ़रमायो लौ कान बादी नबीयुन लकान उमर।
माखां बाद में जेकॾहिं कोई नबी थियां त उमर बिन ख़त्ताब नबी थियां, पर अना ख़ातमुन नबीयीन ला नबी आबादी, ए इंसान माखां बाद में कोई नबी न आहे ऐं मां आख़िरी नबी आहियां। हिकु नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो फरमायो। ॿिए नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु रस्ते ते बीठा हुया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु रस्ते ते बीठा हुया ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उतां गुज़र कयो। जीअं जो गुज़र कयो त उमर बिन ख़त्ताब बि उन रस्ते खां गुज़र कयो। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु अचनि पिया। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उमर बिन ख़त्ताब खे ॾिसी करे मुस्कुरायो। पोइ अल्लाह जे नबी ईअं फरमायो, ए उमर, जंहिं रस्ते खां तूं गुज़र करे थो शैतान पंहिंजो रस्तो तब्दील करे वेंदो आहे। जंहिं रस्ते खां उमर बिन ख़त्ताब गुज़र थो करे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद मुबारक आहे, उन रस्ते ते शैतान खे हिमत न थींदी आहे, उन रस्ते ते शैतान खे ज़रूरत न थींदी आहे जो उन रस्ते ते अची करे उमर बिन ख़त्ताब ॾाढो गुज़रे। शैतान खे कंहिं क़िस्म जी कोई बि हिमत न थींदी आहे। हे उहे साहब आहिनि जंहिंजी तरबियत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण कई। ऐं जंहिं टाइम ख़लीफ़ा थिया उन टाइम बि उन्हनि जा बेमिसाल वाक़िया हुया। ख़लीफ़ा थिया आहिनि ऐं अहिड़ी तरह बैतुल मक़दस जी तरफ़ वञनि था। हज़रत उमर बिन ख़त्ताब बैतुल मक़दस जी तरफ़ वञनि था। एतदाल एतिरो आहे, नबी जी तालीम एतिरी आहे, एतदाल एतिरो आहे जो ॿ ॼणा सफ़र कयो अथऊं। हिकु हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु पाण अमीरुल मोमिनीन, जेकॾहिं हिन ज़माने में मां बयानु कयां, बादशाह पाण निकितो आहे ऐं अहिड़ी तरह बादशाह पाण सां गॾु पंहिंजे ग़ुलाम खे खयो आहे। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला ग़ुलाम खे गॾु खयो आहे, सवारी कई आहे गॾ ते। ऐं जीअं जो बैतुल मक़दस ते पहुचण ते ईसाइन जे बादशाह सां मुलाक़ात थियण वारी आहे। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला वारे वारे ते चंद किलोमीटर हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला गॾ ते सुवार थियनि था ऐं चंद किलोमीटर ग़ुलाम थिए थो। आख़िरी जेके चंद किलोमीटर बता महल में अंदरि दाख़िल थियण जा, उहा वारी अची वई ग़ुलाम जी। त ग़ुलाम हाणे गॾ ते वेहंदो ऐं हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला पैदल हलंदो। हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला सवारी खे लथा ऐं ग़ुलाम खे चयो, तूं जेको सवारी ते वेह। त ग़ुलाम इंतिहाई अफ़सोस मां ॾिठो त साईं, तव्हां बादशाह आहियो, तव्हां जेको सवार ते वियो, ईसाई जेको बादशाह छा चवंदा? त हज़रत उमर बिन ख़त्ताब कंहिं क़िस्म जो कोई बि ग़ुलाम खे ईअं न चयो त सवारी ते मां ई थियो वियां। चए न, उसूल उसूल आहे, एतदाल एतदाल आहे, इस्लाम अमुन जो मज़हब आहे, इस्लाम असांखे एतदाल सेखारियो आहे, तूं गॾ ते सवारी कर। ऐं जंहिं टाइम ग़ुलाम जेको गॾ ते वेठो, ईसाई जेको आहे उहे बादशाह निकिता ऐं परे खां ॾिठो, परे खां ॾिसी करे हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला खे ॾिठो त पैदल अचनि था। ग़ुलाम जेको आहे गॾ ते वेठो आहे, परे खां ईसाइन ॾिठो, चए इन जेको आहे शख़्सियात खे, इन बादशाहियत खे कोई बि दुनिया जो इंसान शिकस्त नथो ॾेई सघे, जंहिं वटि एतिरो एतदाल आहे। हिकु मामूली साहबा न आहिनि, हिननि जो ईमान को मामूली ईमान न आहे, हिननि जी पहचान का मामूली पहचान न आहे, हिननि जी तालीम का मामूली तालीम न आहे। इन साहिबनि जी तालीम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि बनाई। का ॻाल्हि त हुई जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एतिरी सारी फज़ीलत बयानु करे विया आहिनि। ॿिए मक़ामात ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हजतुल विदा खां निकिता, हजतुल विदा खां हज करे वापसी आया ऐं पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अॼु मुंहिंजो अल्लाह मुंहिंजे तमामु साहबा जे मथां तमामु वॾो फ़ख़्रु थो करे। मुंहिंजो रब जीअं अल्लाह हिन सरज़मीन खे बनायो आहे, मुंहिंजे तमामु साहबा जे मथां वॾो फ़ख़्रु थो करे। हे इंसानो यादि रखिजो, उमर बिन ख़त्ताब ते ख़ासि तौर ते फ़ख़्रु थो करे, उमर बिन ख़त्ताब ते ख़ासि तौर ते फ़ख़्रु थो करे। ॿियो हिकु वाक़ियो थो अचे त उमर बिन ख़त्ताब जो अमीरुल मोमिनीन आहिनि, बादशाह आहिनि, ऐं जंहिं टाइम बादशाह थिया आहिनि उन्हनि ॾींहुं उन साहिबनि जो सुकून ऐं चैन हलियो वियो। बद अक़ीदे वारा माण्हू ऐं जाहिल माण्हू, बेदीन माण्हू, गुमराह माण्हू इन साहिबनि जे बारे में इहा ॻाल्हि कंदा आहिनि त इहे साहिबा ज़ोरी अची करे हिन तख़्तु वरितो। हालांकि इन साहिबनि जे जेकॾहिं असां फ़ाक़े खे ॾिसूं था
आख़िरी टाइम थियो आहे, पूरी ज़िंदगी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंगनि में गॾु गुज़ारियूं, पूरी ज़िंदगी नबी सां गॾु पथर ते पेट ते पथर ॿधूं, ग़म ऐं फ़ाक़नि जे अंदरि ज़िंदगी गुज़ारियूं। ऐं जंहिं टाइम अमीरुल मोमिन थियनि उन टाइम बि कंहिं क़िस्म में कोई बि सुकून न आहे। मुल्क जा बादशाह आहिनि, मदीने शहर जा बादशाह आहिनि, राति जो चौकीदार थी करे गश्त था कनि। आहे कोई असांजे हिन ज़माने जो बादशाह जेको राति जो सुम्हंदो न हुजे, जेको राति जो सुम्हंदो न हुजे ऐं राति जो गेटनि जे अंदरि चौकी ॾे गश्त कंदो अचे? कोई हिन ज़माने जे अंदरि बादशाह न आहे। बादशाह पंहिंजे प्रोटोकॉल जे अंदरि एसियुनि जे अंदरि सुता पिया आहिनि, बादशाह सुता पिया आहिनि, पर उन्हनि जा वज़ीर बि सुता पिया आहिनि। पर हे इस्लामी हिस्ट्री जे अंदरि हे बादशाह आहे। राति जो निकिरनि था, अमूमन गश्त था कनि। हिकु मरतबे गश्त कंदे कंदे विया हिकु रेगिस्तान इलाइक़े तरफ़, परे खां हिकु बाहि नज़र आई हज़रत उमर बिन ख़त्ताब की। ॾिठो त कोई मुसाफ़िर आहे, कोई मुसाफ़िर आहे या उनखे कंहिं क़िस्म कोई ज़रूरत आहे जो राति जो देरि थी वई आहे पर इनजी बाहि ॿरे थी। ऐं जीअं जो उन मन जे क़रीब हुया, उन झूपड़ी जे क़रीब हुया, ॾिठो त हिकु औरत आहे जेकी बाहि ते का शइ पचाए थी। पुछा कयूं उन औरत खे, हेॾो नंढा ॿार रोअनि था ऐं इन में तूं छा पचाईंदी, कहिड़ी तकलीफ़ पहुती आहे? त हुन औरत चयो त असां इंतिहाई ग़रीब आहियूं ऐं असांजे हिन ख़िते जे अंदरि असां मुस्लमाननि जो हिकु अमीर आहे उमर बिन ख़त्ताब, उहो असांजे कंहिं क़िस्म जो कोई बि सार संभाल नथो लहे। हज़रत उमर बिन ख़त्ताब ॿुधायो त इन दिगड़ी जे अंदरि छा पचे थो? चए पाणी आहे, ॿियो कुझु बि न आहे। ॿारनि खे तसली ॾियण जे लाइ इन में सिर्फ़ु पाणी बि छॾियो आहे। ऐं हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु हितां निकिता, बैतुल माल जे अंदरि विया, बाचको जेको सामान जो भरे ऐं पाण खोले ॾेखारियऊं। ग़ुलाम करीम में बीठो हुयो। ग़ुलाम चयो साईं इहो बाचको असांखे ॾियो, इहो असां था खणूं। ॾिसो नबी तालीम ॾिनी आहे, छा फ़रमायूं? चए हिन टाइम जेकर इहो बाचके जो वज़न तूं खणंदे, छा क़यामत ॾींहुं उमर बिन ख़त्ताब जो जेको मथां वज़न आहे उहो तूं खणंदे? तूं खणंदे? त उते ग़ुलाम जेको ख़ामोश थी वियो। पोइ हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु बादशाह आहिनि ऐं कोले ते बाचको खणी करे ऐं उन औरत ताईं पहुता ऐं उनखे तमामु मुख़्तलिफ़ सामान कढी ॾिनो ऐं उन औरत उहो सामान पचाइणु शुरू कयो। सामान पचाइणु शुरू कयो, हता की एतिरे ताईं रिवायत में आयो त हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु उन खाधे खे पचाइण में उन हिकु ज़ईफ़ औरत सां हेल्प कई, मदद कई। ऐं हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु उन बाहि विसे पियो, उन बाहि खे पाण ग़ुलाम ॻाल्हिदो करे त हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु उन बाहि खे फूक था ॾियनि। मां वाज़े तौर ते ॾिठो त हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जी घाटी ॾाढ़ी खां धूओं पियो निकिरे। जॾहिं खाधो मुकमल तयारु थी वियो त हज़रत उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु उहो खाधो थाम में विझी करे नंढे ॿारनि खे खारायो। ऐं पोइ उन औरत चयो त काश असांजे अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब जी जॻह ते तूं जेकॾहिं असांजो ख़लीफ़ो थिए तमामु बहितर हुयो। ऐं पाण ॿुधायूं बि न। उन औरत चयो जेकॾहिं ॿीहर को ज़रूरत पए त किथे मिलंदी? ॿीहर जेकॾहिं ज़रूरत पए त किथे मिलंदी? उमर बिन ख़त्ताब फरमायो जेकॾहिं तोखे अगरि मिलण जी ज़रूरत पवे त तव्हांजे मुस्लमाननि जो जेको अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब आहे उन वटि तूं पहुचंदी, उते तूं मूंखे बि ॾिसंदी। वाज़े तौर ते ईअं न ॿुधाईंदो मां ई उमर बिन ख़त्ताब आहियां। हे दुनिया जा बादशाह आहिनि, हे दुनिया में अहिड़ा हिकु बादशाह थी गुज़रिया आहिनि जो इन्हनि जो बादशाह दुनिया जे सिज, दुनिया जे आसमान, दुनिया जी ज़मीन दुबारा न वेठो आहे, न वेठो आहे बिल्कुलु। अल्लाह ताला हिकमत ऐं तदब्बुर एतिरो ॾिनो हुयो उमर बिन ख़त्ताब खे। कैसर रूम जो जाचूस आयो मदीना जे अंदरि, ॾिसां त मुस्लमाननि जो ख़लीफ़ो कीअं आहे, कहिड़ी हालत में वेठो आहे। उन्हनि जाचूसी तौर ते मोकिलियो त वञी करे ॾिसो मुस्लमान हर हिकु मौक़े ते शिकस्त नथा ॾिसनि, ताक़त ई ताक़त ॾिसनि था। ॾिसो मुस्लमान जे अंदरि कहिड़ी कहिड़ी शइ आहे। जाचूस आयो ऐं पुछा कयईं मुस्लमाननि जो ख़लीफ़ो किथे आहे? उन्हनि जो रेगिस्तान इलाइक़े में। ॾिसो हैरान थियो, रेगिस्तान इलाइक़े जे अंदरि मुस्लमान जो ख़लीफ़ो। असांजा बादशाह त महलनि जे अंदरि हूंदा आहिनि, असांजा बादशाह महलनि जे अंदरि,
ऐं मुस्लमान ॿुधायो जेकर उमर बिन ख़ताब खे ॾिसणो आहे त वञी करे किथे ॾिसो, रेगिस्तान इलाइक़े अंदरि ॻोल्हियो। आम मुस्लमान ॿुधायो इहो जासूस हलंदो रहियो। हिकु मौक़े ते ॾिठईं त रेगिस्तान इलाइक़े जे अंदरि हज़रत उमर बिन ख़ताब सुता पिया आहिनि, हेठां वारी आहे ऐं हेठां ठूठ जे मथां मथो रखे करे सुता पिया आहिनि ऐं पुछा था कनि त हे केरु आहे? ॿुधाइनि था इहो त असांजो अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़ताब आहे। इंतिहाई सादगी जेको तबीयत में ॾिठूं ऐं इहो जासूस हितां निकितो ऐं वञी करे पंहिंजे बादशाह खे केसर रूम खे ॿुधाई, चए कसम खणो त इन क़ौम सां कॾहिं बि टकर न वठी सघंदासीं, कॾहिं बि इन क़ौम खे शिकस्त न ॾेई सघंदासीं। असांजा बादशाह महलनि जे अंदरि सुता पिया हूंदा आहिनि, पलंगनि जे मथां सुता पिया हूंदा आहिनि, बेडनि जे मथां सुता पिया हूंदा आहिनि ऐं मां मुस्लमान जो बादशाह ॾिसी आयो आहियां। कंहिं क़िस्म जो कोई बि सिक्योरिटी न आहे, कंहिं क़िस्म जा कोई बि माण्हू मथां हिफ़ाज़त नथा कनि। रेगिस्तान इलाइक़े जे अंदरि कॾहिं कॾहिं सुता पिया आहिनि, रेगिस्तान इलाइक़े जे अंदरि कॾहिं कॾहिं सुता पिया आहिनि। चए कॾहिं बि असां इन्हनि खे शिकस्त न ॾेई सघंदासीं। अलाह ताला ईमान एॾो बनायो, ज़रूरत एॾी बनाई जो हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जी ख़िलाफ़त हुई। इन ख़िलाफ़त जे अंदरि कंहिं बि काफ़र खे हिमत न थी जो उमर जी ख़िलाफ़त में को बदमाशी करे सघे। 10.5 साल जी हज़रत उमर बिन ख़ताब जी ख़िलाफ़त ज़रे बराबरि बि कंहिं हिकिड़े काफ़र खे हिमत या न बनी न थी जो उमर जी ख़िलाफ़त जे अंदरि को मामिलो करे सघे। मिस्र खे फ़तह कयो साहबिन ऐं उतां अब्दुल्ला बिन मसूद रज़ी अल्लाह ताला हिकिड़ो ख़त मोकिलियो, चई साईं मिस्र खे फ़तह करे चुका आहियूं। इन मिस्र जे अंदरि हिकिड़ो दरिया नील आहे, दरिया नील इहो नथो हले। हे हितां जा कुझु बद मज़हब इहा ॻाल्हि ॿुधाइनि था त हिन दरिया जे अंदरि असां हिकिड़ी औरत खे विझंदासीं जेकी इंतिहाई हसीन हुजे, पोइ स्टार्ट थी वेंदो। हज़रत उमर बिन ख़ताब फरमायो इहो अक़ीदो कुफ़र वारो अक़ीदो आहे। यादि रहणु खपे असांजी निजात अलाह ऐं उन जे रसूल जे किताब जे अंदरि आहे। फरमायो उमर बिन ख़ताब हिकिड़ो ख़त थो मोकिले ऐं इहो ख़त वञी करे इन दरिया में सटियोसि। सिर्फ़ु हिकिड़ी ख़त जी हिकिड़ी पर्ची में एतिरो लिखियऊं त ए दरिया जेकॾहिं अगरि तूं पंहिंजी मर्ज़ी सां हलंदो आहे, पंहिंजी मर्ज़ी सां हलंदो आहे, पोइ असांखे कंहिं क़िस्म जी कोई बि ज़रूरत न आहे, पोइ भले बंदि थी वञे, पर जेकॾहिं अलाह जे हुकुम सां हले थो पोइ महल सां जेको हली पियो। इहा पर्ची साहिबिन जे तरफ़ ख़त जेको उमर बिन ख़ताब ईअं मोकिले छॾियो। साहिबिन उन पर्ची खे दरिया नील में जिते औरतूं विझंदा आहिनि, बद मज़हब ईसाई बंदि थी वञे, उन में औरतूं विझनि ऐं उहा दरिया पोइ स्टार्ट थी वञे। उमर बिन ख़ताब जो सिर्फ़ु हिकिड़ो ख़त आयो ऐं उन ख़त खे दरिया में झिंजो विधऊं। सुभाणे ते साहिबिन ॾिठो उहो वॾी तादाद में पाणी हलणु शुरू थी वियो। हे अलाह ताला यकीन, हे साहिबिन जो यकीन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात बनायो। हिकु मर्तबे वेठा आहिनि मदीना जे अंदरि, मस्जिद नबवी जे अंदरि ख़ुतबो ॾियनि था, जुमे जो बयानु कनि था। साहिबिन खे मोकिलियऊं जंग ते, साहबा विया जंग ते ऐं उन जंग जे अंदरि हिकु साहबी खे सारिया साहबी उनखे अमीर बनायो, तूं मुस्लमान जो अमीर आहे, ऐं वञी करे ईसाइन सां वञी करे क़िताल कयो। मुस्लमान जीअं जो विया काफ़ी टाइम गुज़री वियो। अल्लाह ताला मोमिन जी फ़रासत, नबी जी हदीस आहे, मोमिन जी फ़रासत खां डिॼो बेशक उहो अल्लाह जे नूर सां ॾिसंदो आहे। ऐं साहिबिन खे उहा अल्लाह ताला फ़रासत अता कई हुई। हज़रत उमर बिन ख़ताब मदीना में वेठा आहिनि, मदीना में वेठा आहिनि ऐं सारिया खे साहबी खे मोकिलियो अथऊं ईसाइन सां क़िताल करण जे लाइ। ऐं इतां वेही करे हज़रत उमर बिन ख़ताब बयान जे दौरान चवनि था या सारियतल जबल, या सारियतल जबल, या सारियतल जबल। हेठि साहब सभु हैरान थी विया, साहब सभु हैरान थी विया त हज़रत उमर बिन ख़ताब अचानक मौज़ू चेंज कीअं करे छॾियो भला। ॿियो को मौज़ू ते हले पियो, अचानक चई या सारियतल जबल, ए सारिया जबल जी तरफ़ ॾिस, ए सारिया जबल जी तरफ़ ॾिस। साहिबिन मामूल पुछा न कयो, मुस्लमान फ़तह करे मोटी आया। जंहिं सारिया साहबी खे अमीरुल मोमिनीन बनाए करे मोकिलियो, साहबिन जो अमीर बनाए करे मोकिलियो न जंग जे अंदरि, उहो मोटी आयो। उन हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु ॾाढो ख़िताब कयो, चई साईं जंहिं टाइम असां जंग में लथासीं, जंहिं टाइम असां जंग में लथासीं
जंग में लड़ण खां बाद में असांजे पोयां ईसाई जेको हमिलो करण लाइ आया ऐं उते 1000 किलोमीटर जो हिकिड़ो मुफ़ासिलो आहे। साईं मां तव्हां अमीरुल मोमिनीन जो उते आवाज़ु ॿुधुमि, तव्हांजा अल्फाज़ इहे हुया, या सारियतल जबल, या सारियतल जबल। इहो भला कीअं 1000 किलोमीटर जो मुफ़ासिलो, उते तव्हांजो आवाज़ु कीअं पहुतो? हज़रत उमर बिन ख़त्ताब चयो त अल्लाह ताला ख़ुदि ब ख़ुदि मुंहिंजे ज़बान खां इहे अल्फाज़ जेको जारी करे छॾिया। 1000 किलोमीटर परे वेठा आहिनि ऐं उते जेको हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो आवाज़ु अल्लाह जी ज़ात पहुचायो आहे। हे साहब आहिनि जंहिंजी तरबियत रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात कई आहे। ऐं असांजा कुझु बद मज़हब माण्हू, असांजा कुझु बेदीन माण्हू, जेके बदमाश ऐं बदमाशनि जो टोलो, अबू बकर सिद्दीक़ त सही न हुया, उमर रज़ी अल्लाह ताला सही न हुया ऐं उस्मान रज़ी अल्लाह ताला सही न हुया। इन्हनि सां कंहिं क़िस्म जो इन्हनि जो कोई अक़ीदो दुरुस्त आहे ई न। कोई बंदो हज़रत अली साईं जी तमामु वॾी फ़ज़ीलत बयानु करे, इमाम हसन जी तमामु वॾी फ़ज़ीलत बयानु करे, इमाम हुसैन जी तमामु वॾी फ़ज़ीलत बयानु करे ऐं चवे त मां अबू बकर ऐं उमर ऐं उस्मान खे नथो मञा, अल्लाह जो कसम आहे इन जो दीन बातिल आहे, इन जो दीन जेको आहे बहितर न आहे। छाजे करे? सुवाल कयो मूंखां, छाजे करे? इहो इन जे करे अबू बकर सिद्दीक़ जो ज़मानो हुयो, उमर बिन ख़त्ताब जो ज़मानो हुयो, उस्मान रज़ी अल्लाह ताला जो ज़मानो हुयो। इहे टई साहबा पंहिंजी ज़माने जे अंदरि ख़िलाफ़त कई। इन ख़िलाफ़त में हज़रत अली साईं बि हुया, इमाम हसन बि हुया, इमाम हुसैन बि हुया। इन टिनि शख़्सियात इन्हनि खे हक़ वारो सम्झो उन ज़माने जे अंदरि। उन्हनि जे पोयां नमाज़ूं इन्हनि पढ़ियूं आहिनि। हिन ज़माने में जेकॾहिं कोई बंदो थिए जेको इमाम हुसैन जी तारीफ़ करे, हज़रत अली साईं जी तारीफ़ करे, इमाम हसन हुसैन जी तारीफ़ करे ऐं चवे त असां कंहिं क़िस्म जो कोई बि अबू बकर ऐं उमर खे ऐं उस्मान खे नथा मञूं, त मां उन्हनि खां इहो मासूमाना सुवालु कयां थो, तव्हांजो इल्मु मथे या हज़रत अली साईं जो इल्मु मथे? तव्हांजो इल्मु मथे या इमाम हसन जो इल्मु मथे? उन ज़माने जे अंदरि इमाम हसन त पोयां नमाज़ पढ़ी आहे। उन ज़माने जे अंदरि हज़रत अली साईं त पोयां नमाज़ पढ़ियूं आहिनि। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे पोयां नमाज़ पढ़ी आहे, उमर रज़ी अल्लाह ताला जे पोयां नमाज़ पढ़ी आहे, उस्मान रज़ी अल्लाह ताला जे पोयां नमाज़ पढ़ी आहे। इन्हनि साहबिनी जंहिंजे बारे में रसूल ईअं फ़रमायो, लौकान बादी नबीयुन लकान उमर। कंहिं साहबी जे बारे में न फ़रमायूं, कंहिं साहबी जे बारे में न फ़रमायूं। ईमान हुयो, ईमान जी बुलंदी हुई त रसूल जी ज़बान खां इहे जुमिला निकिता। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿियनि जे बारे में छो न फ़रमायो? छा माज़अल्ला नबी जो इहो कौल दुरुस्त न आहे? नबी था फ़रमाईंदा कर मां बाद में कोई जेकॾहिं नबी थी सघियां, उमर बिन ख़त्ताब थियां, पर अल्लाह ताला मुंहिंजे मथां नबूअत खे ख़तमु करे छॾियो आहे। मुंहिंजे मथां अल्लाह ताला नबूअत खे ख़तमु करे छॾियो आहे। ऐं जीअं जो हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला उनो आख़िरी जे टाइम थियो, शहादत जेकी थी उहा पहिरीं मुहर्रमुल हराम ते थी। अबू लोलो फ़िरोज़ो मजूसी फजर नमाज़ हज़रत उमर बिन ख़त्ताब खे खंजर सां वार कयो। उन में हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला खे इंतिहाई ज़्यादा ज़ख़्म लॻो। हज़रत उमर बिन ख़त्ताब ॿ ॾींहं जेको आहे तकलीफ़ में रहिया ऐं पहिरीं मुहर्रमुल हराम जीअं जो थी त हज़रत उमर बिन ख़त्ताब जी उन टाइम शहादत थी। असांजो जेको साल शुरू थींदो आहे, मुसलमाननि जो जेको साल शुरू थींदो आहे, उहो असांजो साल शहादत खां शुरू थींदो आहे। पहिरीं मुहर्रमुल हराम ते हज़रत उमर बिन ख़त्ताब शहीद थिया आहिनि। अहिड़ी तरह 10 मुहर्रमुल हराम ते आले रसूल जेको शहीद थिया आहिनि। असांजो ताल्लुक़ नबी जे उन शागिर्दनि सां आहे जंहिंखे फौरी तौरु ईमान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सेखारियो। कुझु माण्हू हुया कंहिं ज़माने जे अंदरि, अल्लाह ताला उनखे ज़लील ख़्वार उन टाइम करे छॾियो। उन्हनि इहा दावा कई हुई त असांजी जॾहिं हुकूमत सऊदी अरब जे मथां ईंदी, असां छा कंदासीं, असां नबी जे रोज़े खे खोले करे ऐं उमर ऐं अबू बकर सिद्दीक़ जी क़बर खोटे करे ऐं इन ॿिनि साहिबनि खे असां ॿाहिरि कढंदासीं। इन ॿिनि साहिबनि खे असां ॿाहिरि कढंदासीं।
ॾिसो अलाह ताला उन्हनि जे मथां केॾी वॾी लानत जेका मुक़ररु करे छॾी। उन्हनि जी पोइ ते वॾी नसल आई। मां उनखे ॿुधायां तव्हांजे मथां लानत इहा ई खोड़ आहे, तव्हांजे मथां लानत इहा ई खोड़ आहे जेको तव्हां इहो नज़रियो बनायो न हिन टाइम ताईं तव्हां उन ते बीह न सघियो। जेकी तव्हां चओ था हे असांजा हिननि असांखे दीन सेखारियो आहे, उन्हनि इहा ॻाल्हि कई त जेकॾहिं असांजी हुकूमत सऊदी अरब जे अंदरि आई त अबू बकर सिद्दीक़ जो रोज़ो ऐं अहिड़ी तरह उमर रज़ी अलाह ताला अन्हु जो रोज़ो जेको आहे उहो नबी खां असां धर कंदासीं। ऐं मां चवां थो जंहिं ॾींहं ताईं इहो तव्हां कमु न करे सघियो उन ॾींहं ताईं तव्हांजे मथां लानत वसंदी। ऐं क़यामत जेसिताईं सुबुह नथी थिए तेसिताईं इहो तव्हां कमु न करे सघंदव, नबी जे रोज़े जे अंदरि दावा सां ॻाल्हि कयां थो, मिंबर ते ॻाल्हि कयां थो, अलाह जो कसम को मामूली शख़्सियत नथी अची सघे। तव्हांजो घर हुजे, तव्हां पंहिंजे घर जे अंदरि दुश्मन खे छॾींदो? तव्हां पंहिंजे घर जे अंदरि उन बंदे खे छॾींदो जेको तव्हांखे नापसंदि आहे? तव्हां पाण ख़ुदि इहा ॻाल्हि कयो था। हिन पूरी काइनात में अलाह खां वधीक को ताक़तवर न आहे, रसूल खां वधीक को ताक़तवर न आहे। जेकॾहिं माज़अल्लाह अबू बकर ऐं सिद्दीक़ ऐं उमर रज़ी अल्लाह ताला दुरुस्त न हुया पोइ छा अलाह माज़अल्लाह कमज़ोर आहे? माना पोइ ईअं थियो न, बातिल माण्हू जे अक़ीदे जे एतबार सां जेकॾहिं अबू बकर सिद्दीक़ 2 मिंटनि जे लाइ असां उनजी ॻाल्हि खे ख़रीद कयूं, अबू बकर सिद्दीक़ ऐं उमर रज़ी अल्लाह ताला दुरुस्त न आहिनि, दुरुस्त न हुया, पोइ इहा वॾी तोहीन अलाह जी आहे, पोइ वॾी इहा तोहीन रसूल जी आहे, पोइ वॾे में वॾी तोहीन इहा हज़रत अली साईं जी आहे। हज़रत अली साईं हक़ जो इमाम थी करे छो ख़ामोशी इख़्तियार कई? माना माज़अल्लाह हज़रत अली साईं असांखे इहो बातिल अक़ीदो सेखारियो। साईं ईअं थियो न, माना हज़रत अली साईं मौजूदु हुयो न हुयो जंहिं टाइम अबू बकर सिद्दीक़ नबी जे रोज़े में आया? उमर रज़ी अल्लाह ताला जंहिं टाइम नबी जे रोज़े में उन टाइम हज़रत अली साईं हुयो न हुयो? माना पोइ माज़अल्लाह हज़रत अली साईं ख़ामोशी इख़्तियार कई, हज़रत अली साईं इहो बातिल अक़ीदो उम्मत खे सेखारियो। अल्लाह जेको पूरी काइनात जे मथां ग़ालिब आहे, पूरी काइनात जे मथां उनजी ताक़त आहे, उहो अल्लाह बि कुझु न करे सघियो माज़अल्लाह। पोइ त इहा अल्लाह जी बि वॾी तोहीन आहे माज़अल्लाह, पोइ त इहा रसूल जी बि तोहीन आहे, पोइ त इहा नबी जी बि तोहीन आहे त नबी जे भरिसां तव्हांजे कौल जे मुताबिक़ अहिड़ी शख़्सियत आहे जंहिंजो ईमान दुरुस्त न आहे, पोइ त इहा अल्लाह जी तोहीनदार, रसूल जी तोहीनदार, हज़रत अली साईं जी तोहीनदार, हे एॾियूं वॾियूं 3 ताक़तवरियूं शख़्सियत कुझु न करे सघियूं। असां ॿुधणु चाहियूं था तव्हांजी इहा गुमराही, तव्हांजो इहो कुफ़्रियो जेको अक़ीदो आहे, तव्हांजो इहो ग़लीज़ तरीन अक़ीदो आहे। साईं ज़ोरी अची करे इहे मिंबर ते वेठा, इन्हनि खे पैसनि ॾुकण जी ज़रूरत हुई, लानत हुजे तव्हांजे नसल जे पूरी जे मथां। अबू बकर जी पूरी जेकी ख़िलाफ़त, पूरी हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी ख़िलाफ़त सॼी जेका परेशानी जे अंदरि गुज़री, मुकमल परेशानी जे अंदरि गुज़री, जंहिंजो ख़िलाफ़त आया काफ़ी माण्हू ज़कात खां इनकार करण वारा थी विया, ॾींहं राति इन फ़िक्र में हुया, काफ़ी माण्हू जिहाद खां इनकार थी विया, ॾींहं राति इन फ़िक्र में हुया। अगरि जेकॾहिं बैंक बैलेंस ठाहिनि, अगरि पैसा ठाहिनि हा त पोइ त औलाद खे ॾेई वञनि न। कोई मूंखे तारीख़ में ॾेखारे, कोई हिकिड़ो बंदो मूंखे ॾेखारे अबू बकर सिद्दीक़ जी औलाद हज़रत अबू बकर सिद्दीक़ खां ख़िलाफ़त खां बाद में वञण खां बाद में पोइ ते बिल्डिंगूं तामीरात करियूं, कोई ॾेखारे दुनिया जो इंसानु जेको फ़ाक़ो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़माने में हुयो ऐं जीअं जो ख़िलाफ़त में आया उन ख़िलाफ़त में अञा ज़्यादा फ़ाक़ा थी विया। हज़रत उमर बिन ख़त्ताब आया ख़िलाफ़त में आया, रिवायत में अचे थो हिकिड़े ॾींहं में 9 गिरहनि खां मथे हज़रत उमर बिन ख़त्ताब मानी न खाईंदा हुया। 9 गिरहनि खां मथे हज़रत उमर बिन ख़त्ताब ख़िलाफ़त में वेठा आहिनि, 9 गिरहनि खां मथे मानी न खाईंदा हुया। महीने में 1 मरतबो गोश्त खाईंदा हुया, मथे न खाईंदा हुया, सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो। ऐं जीअं जो हिन दुनिया खां वञनि था, कपिड़ा पातल आहिनि, सादा कपिड़ा पातल आहिनि। आम मुस्लमान मुतालबो कनि था, मिंबर ते जुमे जो ख़िताब कनि था, को मुस्लमान उथी करे बीठो, उन्हनि जो साईं असांखे लॻे थो तव्हां कपिड़नि जे अंदरि ज़्यादती कई आहे,
तव्हां कपिड़ो पंहिंजे जिस्म जेको पातो आहे आम मुस्लमान खां मथे पातो आहे, हे आम हिकु मुस्लमान खे हक़ हुयो। हज़रत उमर बिन ख़त्ताब जो कंहिं क़िस्म जो कोई बि ज़्यादती न कई आहे। जेको कपिड़ो आम मुस्लमान खे मिलियो आहे ओतिरो ई अमीरुल मोमिनीन खे मिलियो आहे। फरमायो पंहिंजे पुट खे, ए अब्दुल्ला उथी करे ऐं हिन मुस्लमान खे ॿुधा। उमर बिन अब्दुल्ला उथियो, जेको पुटु हुयो उन चयो सभिनी मुस्लमान खे जोड़ो जोड़ो हिसे में आयो, टुकड़ो टुकड़ो हिसे में आयो। अबे जी ड्रेग ज़्यादा हुई, अबो कपिड़ो ज़्यादा पाईंदो आहे, मां पंहिंजो जोड़ो पंहिंजो कपिड़ो जेको हुयो उहो अबे खे ॾेई छॾियुमि। अबो पंहिंजो कपिड़ो मिलाए करे ऐं मुंहिंजो जोड़ो मिलाए करे ऐं अबे पंहिंजी जेकी ड्रेस करे पाती आहे। हिन मजमे जे अंदरि जेकॾहिं को मूंखां हिकिड़ो मुस्लमान मुतालबो करे त साईं हीअ ड्रेस तव्हां काॾां आंदी आहे, छा था सम्झो कहिड़ी माण्हुनि जी हिते तादी कंदुमि, मां हिते कहिड़ी जी तादी कंदुमि। मां चवंदुमि तूं थींदो केरु जेको मूंखां पुछा करें, तूं थींदो केरु, तूं मूंखे फंड ॾींदो आहे, तूं मूंखे चंदो ॾींदो आहे, जेको तूं मूंखां मुतालबो करेंदो साईं हीअ तूं ड्रेस काॾां आंदी आहे। हे केरु आहिनि? नबी खां बाद में नबी जा शागिर्द आहिनि, मिंबर ते वेठा आहिनि, आम हिकु मुस्लमान पुछा थो करे। ऐं असांजा हिन ज़माने में बेदीन ऐं जाहिल माण्हू साईं ज़ोरी मिंबर ते वेठा आहिनि कि पैसनि जी ज़रूरत हुई। तव्हांजे मथां ऐं तव्हांजे पूरी नसल ऐं तव्हांजे ॾाॾनि जे मथां बि लानत हुजे। नबी जे शागिर्दनि जे बारे में अहिड़ी तोहमत, पंहिंजी ज़माने जे अंदरि एतिरो जेको आहे फ़ाक़ो इन्हनि जे मथां हुयो। ऐं जीअं जो हिन दुनिया खां वञनि था, कंहिं क़िस्म जो कोई बि पोइ ते बिल्डिंग न आहे थियलु, कोई बि बिल्डिंग न आहे थियलु। आया साहब मथां, साहब इन मशवरो ॾिनो, साईं तव्हां पहिरीं मुहर्रमुल हराम ते हज़रत उमर रज़ी ताला जी शहादत आहे, साहब इन मशवरो ॾिनो त तव्हां पंहिंजे पुट खे जेको आहे ख़लीफ़ो नाफ़िज़ कयो, तव्हां पुट खे ख़लीफ़ो नाफ़िज़ कयो। साहिबिन खे चई त मुंहिंजे पुट खे घर में जेको मामला सिधा करणु न ईंदा आहिनि, इहो मुस्लमान जो ख़लीफ़ो थींदो? अल्लाह जो कसम जेकॾहिं करणु चाहिनि था पंहिंजे पुट खे एनी टाइम ख़लीफ़ो बनाए सघनि पिया, ख़लीफ़ो बनाए सघनि पिया। केरु हुयो जेको पुछा करे? केरु हुयो जेको हज़रत उमर रज़ी ताला अन्हु सां मुतालबो करे? केरु हुयो जेको हज़रत उमर रज़ी ताला अन्हु जे फ़ैसिले खे पोइ ते करे? हज़रत उमर रज़ी ताला अन्हु जीअं इहे जेकॾहिं ईअं फ़रमाइनि हा त मुंहिंजो पुटु जेको आहे ख़लीफ़ो थिए थो, अल्लाह जो कसम साहबा कंहिं क़िस्म जो कोई बि इख़्तिलाफ़ न कंदा। साहबा चवनि साईं तव्हां हक़ हुयो, एतदाल हुयो, तव्हां जेकॾहिं को फ़ैसिलो कयो त उहो फ़ैसिलो दुरुस्त आहे। काफ़िन मशवरो ॾिनो, काफ़िन मशवरो ॾिनो, साईं तव्हां पंहिंजे पुट खे ख़लीफ़ो तस्लीम कयो। चए कंहिं क़िस्म जो कोई बि मुस्लमाननि जो ख़लीफ़ो पंहिंजे पुट खे तस्लीम न कंदुमि। मुस्लमान जंहिंजे बारे में मशवरो ॾियनि उनखे जेको मूंखां बाद में ख़लीफ़ो तस्लीम कराइजो। ऐं विया आहिनि कंहिं क़िस्म जो कोई बि पोइ ते पुटनि खे कहिड़ी मिल्कियत ॾेई विया। हेठि जेको मुस्लमाननि खे बद जेको आहे मिज़ाज माण्हुनि गुमराह कयो आहे त इहे ख़िलाफ़त पैसनि जे लाइ वेठा। मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदो आहियां, ज़ालिमो को हिकिड़ी प्रॉपर्टी साबित करे ॾेखारियो हज़रत उमर रज़ी ताला अन्हु पंहिंजे पुट जे लाइ हेतिरा दीनार पोइ ते मुक़ररु कया हुजनि। पूरी ज़िंदगी इन साहिबनि जी फ़ाक़े जे अंदरि गुज़री ऐं विया आहिनि, हिन दुनिया खां वञनि था ऐं मिटी जे मथां जेको सुता पिया आहिनि। ऐं आख़िरी में बि इहे अल्फाज़, केतिरी आजिज़ी आहे, आख़िरी में बि इहे अल्फाज़, ए मुंहिंजा रब जेकॾहिं अगरि तूं उमर बिन ख़त्ताब खे माफ़ु न कयो त उमर त हलाकु थींदो, पर उमर जो पीउ बि हलाकु थी वियो, जंहिं पूरी ज़िंदगी नबी सां इत्तबा में गुज़ारी, नबी सां जंगनि में गुज़ारी, नबी जंहिंखे जन्नत जी बिशारत ॾिनी जंहिं मौक़े ते। ऐं तव्हां 1400 साल खां बाद में एतिरा मोतबर ऐं मोतबरनि जा पुट थिया हो। तव्हां चओ त अबू बकर सिद्दीक़ जेको दुरुस्त न आहे, उमर रज़ी ताला अन्हु दुरुस्त न आहे, उस्मान साईं दुरुस्त न आहे, पोइ चओ त माज़ाला नबी जो फ़रमान कूड़ो आहे। चओ, पोइ चओ नबी त ईअं फ़रमायो अबू बकर जन्नती आहे, उमर जन्नती आहे, उस्मान जन्नती आहे। पोइ चओ तव्हां असां सां मुतालबो न कयो, नबी जे कुल खे पोइ ते कयो। चओ त इहो जेको नबी फ़रमायो ग़लति फ़रमायो आहे। अब हिकिड़ो लाउड खोले छॾेसि। पोइ तव्हां चओ त अबू बकर सिद्दीक़ जे बारे में जेको जन्नत जो फ़ैसिलो नबी कयो आहे न, इहो नबी जेको दुरुस्त न कयो आहे। उमर रज़ी ताला जे बारे में जेको जन्नत जो फ़ैसिलो नबी ॿुधायो आहे न, इहो चओ नबी दुरुस्त न फ़रमायो आहे। उस्मान रज़ी ताला जे बारे में जेको जन्नत जो फ़ैसिलो नबी ॿुधायो आहे न, चओ त पोइ इहो नबी दुरुस्त न ॿुधायो आहे। मां चवंदो हदीसुनि खे सिर्फ़ु असां हिकिड़े पासे कयूं, हदीसुनि खे नबी जे फ़रमान खे जेकॾहिं हिकिड़े पासे कयूं, सिर्फ़ु असां अचूं क़ुर ते, सिर्फ़ु असां अचूं क़ुर ते। पूरे क़ुर में ख़ुलफ़ाए राशिदीन जी
ज़िक्र ऐं इन्हनि जो जन्नती हुजणु क़ुर मां साबित आहे। हिकु मक़ाम ते अलाह ताला अबू बकर सिद्दीक़ के बारे में फ़रमायो, इज़ हुमा फ़िल गार इज़ यक़ूलु लिसाहिबी ला ताज़न इन्नल्लाह माना। अल्लाह तो फ़रमाए अबू बकर नबी जो साहबी आहे। दुनिया जो कोई इल्मी माण्हू, कोई आलिम आहे, को हाफ़िज़ आहे, इन क़ुर जी आयत खे रद्द करे ॾेखारे, क़ुर जी इन आयत खे रद्द करे ॾेखारे त इन मां अबू बकर सिद्दीक़ मुराद न आहे। अल्लाह तो फ़रमाए अबू बकर नबी जो दोस्त आहे। हिकु मक़ाम ते, ॿिए मक़ाम ते अल्लाह ताला फ़रमायो लक़द रज़ी अल्लाहु अनिल मोमिनीन इज़ युबाइऊनका तहत शजरा। जे नबी सां वण जे हेठां बैत कई, अल्लाह ताला फ़रमायो तहक़ीक़ इहे मोमिनिन ऐं मां इन्हनि खां राज़ी आहियां। दुनिया जा तमामु तफ़सीर खोलियो, दुनिया जा तमामु तफ़सीर खोलियो, तमामु किताब खोलियो, इन आयत खे खोले करे इन जी हेठि शान नुज़ुल में लहो। 1400 साहब आहिनि, का मामूली ॻाल्हि न आहे। 1400 साहब आहिनि इन आयत जे अंदरि। लक़द रज़ी अल्लाहु अनिल मोमिनीन इज़ युबाइऊनका तहत शजरा, 1400 साहब आहिनि इन जे अंदरि। अल्लाह ताला फ़रमायो तहक़ीक़ जे नबी जे हथ ते बैत कई आहे इहे मोमिन आहिनि। अब तव्हां खां पुछा करणु चाहियां थो, अल्लाह इहो ठीकु फ़रमायो न फ़रमायो आहे? क़ुर में जेकी आयत आहे मुसलमाननि जो अक़ीदो छा आहे त इहो अल्लाह ताला हक़ फ़रमायो आहे न फ़रमायो आहे? अल्लाह ताला फ़रमायो जे नबी जे हथ ते बैत कई इहे मोमिन आहिनि, वण जे हेठां बैत कई। अल्लाह जो कसम दुनिया जा तमामु तफ़सीर खोलियो, जेके बि तफ़सीर लिखियल आहिनि सभई तफ़सीर खोलियो, हर हिकु तफ़सीर जे अंदरि अबू बकर जो नालो ईंदो, हर हिकु तफ़सीर जे अंदरि उमर जो नालो ईंदो, हर हिकु तफ़सीर जे अंदरि उस्मान रज़ी ताला जो नालो ईंदो, हर हिकु तफ़सीर जे अंदरि हज़रत अली जो नालो ईंदो। हे त अल्लाह ताला फ़रमायो आहे। हे नबी जा जेके जंहिंसां नबी बैत थो करे, जेके नबी सां बैत कंदा, अल्लाह ताला फ़रमायो इहे मोमिन आहिनि, मां इन्हनि खां राज़ी आहियां। पोइ तव्हां पुट तव्हां कहिड़े पोइ ईमान ते आहियो? तव्हां कीअं माण्हुनि खे पोइ गुमराह था कयो? तव्हां माण्हुनि खे ॿुधायो था त असां मुस्लमान आहियूं ऐं क़ुर जी इन आयतुनि जो त तव्हां इनकार था कयो। तव्हां दुनिया में ऐलान करे ॿुधायो त हक़ीक़त में अबू बकर सिद्दीक़ नबी जो हक़ वारो साहबी आहे, उमर बिन ख़त्ताब नबी जो हक़ वारो साहबी आहे, उस्मान रज़ी ताला अन्हु नबी जो हक़ वारो साहबी आहे। तव्हां चओ त इन जे बारे में तारीख़ न आहे, इन जे बारे में नस क़ुर आयल आहे। इन जे बारे में छा आयल आहे? इन जे बारे में नस क़ुर आयल आहे। आख़िरी अल्लाह ताला फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। अल्लाह ताला फ़रमायो नबी जे साहिबनि सां, नबी जे साहिबनि सां, कोई बाद में मूंखे ईअं न चए त साईं तव्हां पंहिंजे तरफ़ां इहा ॻाल्हि कई आहे, क़ुर आहे। अल्लाह ताला फ़रमायो नबी जे साहिबनि सां, नबी जे साहिबनि सां, नबी जे साहिबनि सां बुग़्ज़ रखंदो आहे सिर्फ़ु काफ़र, मुस्लमान न आहे रखंदो। लियग़ीज़ बिहिमुल कुफ़ार। दुनिया जो कोई इंसान छा थो चवे, कोई प्रोफेसर छा थो चवे, कोई ज़ाकिर छा थो चवे, कोई मौलवी ऐं हाफ़िज़ ऐं मुल्ला छा थो चवे, कंहिं क़िस्म जी कोई मां उनजी ॻाल्हि न ॿुधंदुमि। क़ुर थो चवे त साहबा जा बुग़्ज़ रखणु काफ़र इंसान जी निशानी आहे। नबी जे शागिर्द सां बुग़्ज़ रखणु, हे क़ुर फ़रमायो दुनिया जा सभु किताब खोलियो, जेको क़ुर घर में पियो आहे उनखे खोलियो, इमाम बारगाह में पियो आहे उनखे खोलियो, मस्जिद में पियो आहे उनखे खोलियो, सभिनी क़ुर खे खोलियो। जेकॾहिं इहा आयत न हुजे, जेकॾहिं इहा आयत न हुजे, जेकी चोर जी सज़ा उहा मुंहिंजी सज़ा। अल्लाह ताला फ़रमाए लियग़ीज़ बिहिमुल कुफ़ार। नबी जे शागिर्दनि सां सिर्फ़ु जेको नफ़रत, बुग़्ज़ ऐं किनान रखंदो न, अल्लाह ताला फ़रमायो हो मुस्लमान न आहे। नबी जे ज़माने में नबी सां बुग़्ज़, नबी सां बुग़्ज़ ऐं नबी जे साहिबनि सां बुग़्ज़ कीअं रखियो? यहूदियुनि रखियो, नसारनि रखियो, गैर मुस्लिम काफ़रनि रखियो। हिन ज़माने में बि नबी जे शागिर्दनि सां, नबी जे शागिर्दनि सां, नबी जे साहिबनि सां सर कोई मुस्लमान बुग़्ज़ न आहे रखंदो। असांजो इहो ईमान आहे। असां हलफ़ खणी करे इहा ॻाल्हि कयूं था, कोई असांखां हलफ़ खणाए, असां हलफ़ खणंदासीं, मथे ते असां क़ुर रखे करे इन ॻाल्हि जो दावा कंदासीं त नबी जो साहबी अबू बकर सिद्दीक़ हक़ आहे, नबी जो साहबी उमर बिन ख़त्ताब हक़ आहे, नबी जो साहबी उस्मान बिन अफ़ान हक़ आहे, नबी जो साहबी हज़रत अली साईं हक़ आहे। जेकॾहिं कोई इन्हनि तमामु साहबा मां कंहिं हिकिड़ी जी नफ़ी करे थो, मां कसम खणी करे ॻाल्हि कयां थो, इहो इस्लाम न आहे, इहो हक़ीक़ी इस्लाम न आहे, इहो बातिल इस्लाम तव्हांजा ॾो पेश था कनि, इहो अधूरो इस्लाम तव्हांजा ॾो पेश था कनि।
इहो कटिंग वारो इस्लाम तव्हांजे ॾाढो पेश था कनि, इहा हक़ीक़त जेको आहे तव्हांजी पेश नथा कनि। हज़रत अली साईं पंहिंजे ज़माने जे अंदरि काफ़िनि माण्हू खे इख़्तिलाफ़ हूंदो आहे, अबू बकर सिद्दीक़, उमर ऐं उस्मान, असांखे नालो बिल्कुलु न आहे वणंदो, नाला न वणंदा आहिनि, चवंदा असांखे, असां चवंदा भले तव्हांखे न वणनि, तव्हांखे भले न वणनि, असांजे तमामु अकाबिरीन, असांजे तमामु उलमा, अलाह ताला उनजी ज़िंदगी सलामत रखे, असांजे तमामु उलमा साबित करे ॾेखारियो, तव्हांजा पंहिंजा किताब आहिनि, उन में लिखियलु आहे हज़रत अली साईं जे पुट नालो अबू बकर आहे। असांजे किताबनि खे छॾे ॾियो, अहले सुन्नत वल जमात जे किताबनि जे खे छॾे ॾियो, अहले सुन्नत वल जमात जे किताबनि खे छॾे ॾियो, तव्हांजे पंहिंजे किताबनि में लिखियलु आहे, असांजे उलमा साबित करे ॾेखारियो त हज़रत अली साईं जे पुट जो नालो अबू बकर आहे, हज़रत अली साईं जे पुट जो नालो उमर आहे, हज़रत अली साईं जे पुट जो नालो उस्मान आहे। जेकॾहिं दुनिया में कोई बि राफ़ज़ी इहा ॻाल्हि थो करे त हज़रत अली साईं सां मूंखे मोहबत आहे, हज़रत अली साईं जे दर जो मां कुतो आहियां, हज़रत अली साईं सां मां इंतिहा मोहबत कंदो आहियां, उनखे चवंदो पंहिंजे पुट जो नालो अबू बकर रखे ॾेखार, पंहिंजे पुट जो नालो उमर रखे ॾेखार, उस्मान रखे ॾेखार। वरी बाद में इहा तवील पेश कनि था, न त हो त हज़रत अली साईं ॿिए कंहिं नियत सां रखिया हुया, हो त हज़रत अली साईं ॿिए कंहिं नियत सां रखिया हुया, मां चवां थो जंहिं नियत सां हज़रत अली साईं रखिया हुया न, तूं बि उन नियत सां रखे ॾेखार, तूं इहा नियत न कर त मां अबू बकर सिद्दीक़ खे सम्झी करे नालो थो रखां, जेकी नियत हज़रत अली साईं कई हुई न, उहा नियत तूं कर। मरी वेंदा, क़बरुनि खां दुबारा उथंदा, दुबारा जेकॾहिं अलाह ताला हिनखे दुनिया जी तरफ़ मोटाए, ज़िंदगी में बि पंहिंजे पुट जो नालो अबू बकर न रखंदा, उमर न रखंदा, उस्मान न रखंदा। वाज़े तौर ते ॿुधायां थो, हे आम मुस्लमान खे ठगी में रखनि था, आम मुस्लमान खे ठगी में रखनि था, बदमाशी में रखनि था, ईमान उनजो ज़ाया था करण जी कोशिशि कनि। ऐं जेकॾहिं तव्हांखे अहलुल बैत सां एतिरी मोहबत आहे, अहलुल बैत सां मोहबत आहे, तव्हां उनजे नक्शे क़दम ते हलो। इहे अहलुल बैत, इमाम हसन, इमाम हुसैन, हज़रत अली साईं हर हिकु मौक़े ते अबू बकर ऐं उमर ऐं उस्मान जी ताईद कई आहे। जेकॾहिं अगरि तव्हांखे मोहबत आहे, तव्हां बि उन साहिबनि जी जेको ताईद कयो। व आख़िरु दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। साईं, जंहिं औरत खे ॿारु पैदा थिए त इहा औरत 40 ॾींहं ताईं नमाज़ न पढ़ी। जंहिं औरत खे ॿारु पैदा थियो आहे त इहा औरत वॾे में वॾी जेकी उनजी मुदत आहे निफ़ाज़ जी, वॾे में वॾी उहा 40 ॾींहं आहे। इहा औरत 40 ॾींहं ताईं, इहा वॾे में वॾी मुदत आहे। ॿारु पैदा थियो आहे न, त पोइ वॾे में वॾी जेकी मुदत आहे उहा 40 ॾींहं आहे। 40 ॾींहं खां मथे औरत खे निफ़ाज़ न आहे हलंदो, पर काफ़ी औरतूं उन्हनि जो निफ़ाज़ 20 ॾींहं में बंदि थींदो आहे, 10 ॾींहं में बंदि थींदो आहे, 5 ॾींहं में बि कंहिं औरतुनि जो निफ़ाज़ बंदि थींदो आहे। 40 ॾींहंनि ताईं उहे औरतूं नमाज़ न आहिनि पढ़ंदियूं। हालांकि इहो ग़लति आहे, छो त इहो वॾे में वॾो पीरियड आहे। ॿारु पैदा थियो न, वॾे में वॾो पीरियड इहो आहे त 40 ॾींहं ताईं औरत खे निफ़ाज़ हलंदो, पर 40 ॾींहं खां मथे न हलंदो, 40 ॾींहं खां मथे न हलंदो। बाक़ी रहियो मसइलो इहो, निफ़ाज़ औरत खे हफ़्ते में बंदि थी वेंदो आहे। हफ़्ते में बंदि थी वियो, ॿारु पैदा थियो, हफ़्ते में निफ़ाज़ बंदि थी वियो, त इहा औरत हफ़्ते खां बाद में नमाज़ पढ़णु शुरू करे। ॿारु पैदा थियो, 10 ॾींहंनि में औरत खां खून बंदि थी वियो, त 10 ॾींहंनि खां बाद में नमाज़ पढ़ी। काफ़ी औरतूं इन इंतज़ार में हूंदियूं त 40 ॾींहं पूरा थियनि पोइ नमाज़ पढ़ूं। हालांकि इहो ग़लति अमल आहे, हालांकि इहो ग़लति अमल आहे। निफ़ाज़ जी वधि में वधि जेकी मुदत आहे न, उहा 40 ॾींहं आहे। घटि में घटि उनजी का मुदत न आहे। काफ़ी अहिड़ियूं औरतूं जंहिंखे ॿारु पैदा थींदो, ॿारु पैदा थियण खां पोइ फौरी तौरु उन्हनि जो खून बंदि थी वेंदो आहे। हिकिड़े ॾींहं में बि कंहिं औरतुनि जो खून बंदि थी वेंदो आहे, 2 ॾींहंनि में बंदि थी वेंदो आहे। त उन्हनि जे लाइ हुकुम इहो ई आहे त जंहिंजो खून बंदि थी वियो न, पोइ पंहिंजी नमाज़ खे पढ़णु शुरू कनि। बाक़ी 40 ॾींहं सर मुक़ररु न आहे। साईं, अगरि जिस्म ते टेटू जा निशान लॻल हुजनि त छा उन सां वुज़ू या गुस्ल या नमाज़ थी वेंदी आहे? न साईं, टेटू खे सम्झो था? जिस्म ते टेटू जा निशान काफ़ी नथा सम्झनि। मां ॿुधायां थो, जिस्म ते टेटू जा निशान उनखे चइबो आहे जो जिस्म ते हिते हिकिड़ा ख़ासि क़िस्म जा हिकिड़ा निशान लॻंदा आहिनि। हिते बांस छंपरायो, हाँ ॿिले जो फोटू छपरायो पूरे जिस्म ते, सीने ते कंहिं कुते जो फोटू छपरायो,
बिले जो फ़ोटू छपरायो, पखी जो फ़ोटू छपरायो, हाँ के इंसान जो फ़ोटू छपरायो, इन खे चइबो आहे टेटू जो निशान। टेटू इंग्लिश वारो लफ़्ज़ आहे, टेटू जो निशान। यादि रहणु खपे हर हिकु मुस्लमान टेटू जो निशान लॻाइण खां परहेज़ करे। जेको बि मुस्लमान टेटू जो निशान लॻाराईंदो इहो मुस्लमान जे मथां अल्लाह ताला जी लानत ऐं रसूल जी लानत मथां वसंदी आहे। मुस्लमाननि जो इहो तरीक़ो न अथव, इन निशान खां बचंदा कयो। हालांकि इन निशान जे अंदरि कंहिं बि परिंदे जी तस्वीर जेको आहे जिस्म ते ठारायो, इन खे बि टेटू चइबो आहे। नालो लिखारायो, इन खे बि टेटू चइबो आहे। नाला बि लिखाराईंदा न की हथ ते नाला लिखाराईंदा, कंहिंसां मोहबत हूंदी कंहिंजो नालो एम लिखाराईंदा, कंहिंजो एस लिखाराईंदा, दिलि छपराईंदा, हे सभु कुझु हराम अमल आहिनि। इस्लाम में कंहिं क़िस्म जी इजाज़त न आहे। अगरि लॻारायो था लिखारायो था, अल्लाह ताला जी लानत उन बंदे जे मथां ईंदी। लानत मां छा मुराद आहे? अल्लाह ताला जी रहमत खां परे हलाए वेंदव। असांजो मज़हब आहे, असां मुस्लमान आहियूं, असांजो मज़हब आहे, असांजो कुझु तरीक़ेकार आहे। उन तरीक़े एतबार सां असां हलंदा आहियूं, उन एतबार सां असां हलंदा आहियूं। हिंदू छा बि वञी करे, ईसाई वञी करे छा बि करे, यहूदी छा बि वञी करे, उनजो कंहिं क़िस्म जो कोई बि मज़हब न आहे। उनजो मज़हब बादल मज़हब आहे। असां मुस्लमान जो मज़हब आहे। सुवालु आयो त टेटू जो निशान जेकॾहिं पोइ ते गुनाह कयोसीं, सुवालु इहो आहे जेकॾहिं पोइ ते टेटू जो निशान लॻारायासीं जिस्म ते, को इंसान जी तस्वीर, नालो लिखायोसीं, पर हाणे छा कयूं? हाणे उनखे ख़तमु करण जी कोशिशि कयो, जेतिरो थी सघे उन ख़तमु करण जी कोशिशि कयो। पर जेकॾहिं उहो निशान लॻल आहे त वुज़ू थींदो न थींदो, नमाज़ थींदी न थींदी, गुसुल थींदो न थींदो, इहा मजबूर में थी वेंदी। गुसुल बि थी वेंदो, वुज़ू बि थी वेंदो, नमाज़ बि जेके थी वेंदी। पर इहे निशान जेकॾहिं जिस्म ते लॻल आहिनि, इन खे ख़तमु करण जी कोशिशि कयो। मुस्लमाननि जो पंहिंजो तरीक़ो आहे, कुफ़ार जो पंहिंजो तरीक़ो आहे। ख़ासि तौर ते जिस्म ते टेटू जा जेके निशान लॻाराईंदा आहिनि न, इहा हिंदू क़ौम लॻाराईंदी आहे। ऐं नबी जो फरमान आहे, जेको बंदो जंहिंसां मुशाबे इख़्तियार कंदो त क़यामत ॾींहुं उहो उन सां गॾु उथंदो। हिंदू सां मुशाबे था, क़यामत ॾींहुं हिंदू सां गॾु उथंदव। यहूदी सां मुशाबे था, क़यामत ॾींहुं यहूदी सां गॾु उथंदव। सिख सां मुशाबे था, क़यामत ॾींहुं सिख सां गॾु उथंदव। जेकॾहिं इस्लाम सां मुशाबे था, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुशाबे था, त क़यामत ॾींहुं पैगम्बरनि सां गॾु उथंदव। साईं, म्यूज़िक गाना त इस्लाम में ॿुधणु हराम आहिनि। अॼुकल्ह असां वटि जंहिं घर में शादी थिए थी, महीनो पहिरियों ई उन में गाना एको साउंड हलनि था ऐं हर हिकु पाड़े वारे जी निंड हराम लॻी पई आहे। उन जे बारे में कुझु वज़ाहत कयो। सभई ईअं लॻा पिया आहिनि, कंहिंजे बारे में कंहिंखे कहिड़ी नसीहत कयूं? अमूमन सभई पाड़े में ईअं ई आहिनि। कंहिंखे नसीहत कजे, बाबा महिरबानी करे तूं इहो कमु न कर। पाड़े में जेकॾहिं हिकिड़े बंदे जी शादी आहे त महीनो पहिरियों उहो एको साउंड हलाईंदो, या 20 ॾींहं या 15 ॾींहं पहिरियों ई जेको आहे गाना, सॼो पाड़ो जेको आहे बाएताल में, सॼो पाड़ो। वरी जेके इहे सॼे पाड़े वारा आहिनि न, वरी इहे बि नेक बि न आहिनि न। वरी जॾहिं इन जी शादीअ वारो ईंदो न, वरी पोइ इहे बि ईअं कंदा त बसि पोइ वारा फेरा अथव। वारा फेरा कॾहिं पाड़े वारे जी शादी थी, उन जेको आहे 10 ॾींहं एको साउंड घर में हलायो, वरी तव्हांजी शादी ईंदी, तव्हां बि त जेको आहे चुप करे न वेंदव, तव्हां वरी 15 ॾींहं एको साउंड हलायो। वरी भरिसां वरी कंहिं शादी थी त उहो वरी 20 ॾींहं हलाए, वरी 30 ॾींहं हलाए। इस्लाम खां जेतिरो परे वेंदव ओतिरो ज़िलत जो शिकार थींदव, ओतिरो ज़िलत जो। एको साउंड शादी में हलाइणु मुस्लमान जी तहज़ीब न आहे, मुस्लमान जो कमु न आहे। साहबा जा निकाह थिया मस्जिद में, छा में थिया? साहबा जा निकाह थिया मस्जिद में। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि निकाह पढ़ायो। इन खां बाद में ताबईन जा निकाह थिया। साहबा नबी खां बाद में ख़ुदि निकाह कराया। कंहिं क़िस्म जो कोई बि राग न हलियो, म्यूज़िक न हलियो, डांस न हली। ऐं मुस्लमाननि मां इहा शइ हाणे ख़तमु थियणु मुश्किल आहे। हा, मुस्लमाननि मां इहा शइ हाणे ख़तमु थियणु इंतिहाई मुश्किल आहे। ऐं जेकॾहिं इहे शयूं ज़्यादातर हलंदियूं, शादी में सर बरकत न पवंदी। बाद में पेशमाम जा पेर न पकड़िजो। निकाह खां बाद में मामला सिधा नथा थियनि। साईं, मामला तलाक थिए त मुंड में पुट जूं शादियूं करायूं तो एको साउंड सां, हा, दोलन सां, डांस सां। पोइ हाणे पेशमाम कजो, साईं हे घर में बरकत न आहे, इहा छोकिरी ठहे ई नथी। छोकिरी न ठहंदी, छो ठहे? छो ठहे? मुंड में जेको इस्लाम वारो तरीक़ो तव्हां इस्तेमालु कयो ई न आहे, हाणे तव्हांजी शादी में बरकत पए न पवंदी। हलो, इहो मसइलो पुछा बि न कयो असां खां। जंहिं टाइम असां चऊं त धूल न हलायो निकाह में, शादी में धूल न हलायो, साईं माण्हू चवंदा त का घर में फोतगी थी वई आहे।
माण्हू चवंदा घर में हिन जो कज़ियो थी पियो मुला वारनि जो, शादी त माण्हू तस्लीम ई न कंदा। अड़े ख़ुदा जा बंदा, सुभाणे जेकॾहिं को माण्हू चवे, सुभाणे को माण्हू जेकॾहिं चवे अड़े हे ॾिस यार निमाज़ थो पढ़े, निमाज़ खे छॾींदो? जेकॾहिं सुभाणे को माण्हू चवे अड़े हे त कलमो थो भरे, पोइ चवंदे त मां राम राम थो कयां, मां कलमे खे छॾियां? यार छॾे ॾियो माण्हुनि खे, माण्हुनि जो कमु आहे एतिराज़ु करणु। माण्हू जो कमु छा आहे साईं ॿुधायो? माण्हू जो कमु आहे एतिराज़ु। मेंबर ते मां वेठो हूंदो आहियां, हदीस ॿुधाईंदो आहियां, मुस्लमाननि खे हितां बाहि लॻंदी आहे। माण्हू जो कमु आहे एतिराज़ु करणु, आयत क़ुर जी ॿुधाईंदो आहियां, इन खां मुस्लमान मुंहिंजी चिट खाईंदा आहिनि। छा कंदासीं? माण्हू जो कमु आहे एतिराज़ु करणु। माण्हू एतिराज़ु कंदा, तव्हां चओ मां अलाह खे थो ॾिसां बसि, मां रसूल खे थो ॾिसां बसि। दुनिया जो इंसान छा बि चवे, छा बि चवे, इंसान खे नथो ॾिसां, मां सर अलाह खे थो ॾिसां। मूंखे अलाह बनायो आहे, मुंहिंजी तख़लीक़ अलाह कई आहे, हा मूंखे पैदा अलाह कयो आहे। हिन जिस्म ते हुकूमत उन रब जी हलंदी, हिन जिस्म ते हुकूमत उन अलाह जी हलंदी। घर आहे, इन जे अंदरि उन अलाह जो अहकाम हलंदो। इहे अमल करे ॾिसो, पोइ ॾिसो केतिरो ज़िंदगी अंदरि सुकून आहे। बाक़ी हे जेके गाना, मां चवंदा तव्हांजे मथे में सूरु हुजे, हा इहो बंदि न थींदो, कॾहिं बि बंदि न थींदो। साईं अगरि कोई शख़्स दाढ़ी या सुनत जी मज़ाक़ करे त उन बारे में छा हुकुम आहे? दाढ़ी या पटके कंहिंजी बि सुनत रसूल जी कंहिं बि मुस्लमान मज़ाक़ कई, इहो मुस्लमान उन ॾींहुं काफ़िर थींदो। घणा माण्हू चवंदा आहिनि ओए ॾिस मुलो थो वञे, ॾिस हे एॾी दाढ़ी हीअं थो कंदो वञे, चवंदा आहिनि न घणा, हे एॾी दाढ़ी ॾिस उहो हीअं थो दाढ़ी कंदो वञे, हे ॾिस पटको मुला खे सभा को इब्लीस थो लॻे, चवंदा न माण्हू काफ़ी। हे ॾिस हे मुला, इहा टोक मुंहिंजे मथां न आहे, इहा टोक मुंहिंजे मथां न आहे, इहा टोक रसूल जे मथां आहे। अचो हाणे अचो, इहा टोक मुंहिंजे मथां न आहे। कोई जेकॾहिं मुंहिंजी दाढ़ी ते खिले थो, मुंहिंजे मथां टोक न आहे। मुंहिंजे पटके ते जेकॾहिं खिले थो, मुंहिंजे मथां टोक न आहे। अलाह जो कसम इहा टोक रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथां आहे। हे दाढ़ी कंहिंजे करे मां रखी आहे? मूंखे ख़बर पई त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुनत मुबारक दाढ़ी रखी आहे। मूंखे जेकॾहिं को हलफ़ ॾींदो, मां क़ुर ते कसम थो खणा, मां इहो ॿुधुमि, मां पोइ दाढ़ी रखी आहे। मूंखे कंहिं बि दुनिया जे इंसान मुतासिर न कयो। मूंखे ख़बर पहुती त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत मुबारक दाढ़ी हुई, मां दाढ़ी छॾे ॾियमि। मूंखे ख़बर पई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पगड़ी मुबारक पाती आहे, मां मथे ते पातमि। हाणे कोई बि जेकॾहिं इंसान इन जे मथां ठठोली करे, मज़ाक़ करे, इस्लाम जे मथां मज़ाक़ करे, सर उन ॾींहुं जेको आहे इस्लाम खां तव्हां ॿाहिरि निकिरी वेंदव। इस्लाम खां कोई चए साईं मां त मज़ाक़ कयो आहे, कोई बंदो मज़ाक़ में पंहिंजी माउ खे चवंदो तूं मुंहिंजी घरवारी आहे, ख़ार लॻी? ख़ार लॻी तमामु माण्हुनि खे। कोई मुस्लमान मज़ाक़ में पंहिंजी माउ खे चवंदो मुंहिंजी घरवारी आहे, न चवंदो मज़ाक़ में। कोई बंदो मज़ाक़ में पंहिंजी घरवारी खे चवंदो तूं मुंहिंजी माउ आहीं। जॾहिं माउ खे ऐं घरवारी सां इहा मज़ाक़ ठहे नथी, पोइ इस्लाम सां इहा मज़ाक़ ठहे थी? तव्हां खां थो पुछां कयां, ठहे थी? सर इहो कलमा कुफ़र आहे। जंहिं बंदे बि अगरि अहिड़ी का मज़ाक़ कई आहे, दुबारा कलमो भरे। साईं के माण्हू हज़रत अली साईं खे माज़ल्ला अल्लाह ताला जो मज़र चवंदा आहिनि, यानी चवंदा आहिनि त हज़रत अली साईं अल्लाह ताला जो रूप आहे। इहा ॻाल्हि कीअं आहे? इहा ॻाल्हि साईं कुफ़री ॻाल्हि आहे ऐं इहो कलमा कुफ़र आहे। कंहिं बि बंदे चयो त हज़रत अली साईं अल्लाह ताला जो मज़र आहे। हिकु जाइल ज़ाकिर ॻाल्हि कई हुई त चए असांजो हिकिड़ो आलिम हुयो, उन पंहिंजी किताब जे अंदरि लिखियो त अल्लाह खे कहिड़ी ख़बर, अल्लाह जेकॾहिं ज़मीन ते लही अचे त अल्लाह खे ताला खे चऊं त मूंखां तूं हिसाबु वठे थो, तूं हुजे ऐं इंसान त तोखां पुछा कयां फजर जी नमाज़ कीअं पढ़िबी आहे, तूं हुजे ऐं इंसान त उन पुछा कयां तोखे त जून जुलाई जा रोज़ा कीअं रखिबा आहिनि, तूं हुजे ऐं इंसान त तोखां पुछा कयां हज कीअं कबो आहे, तूं हुजे ऐं इंसान त तोखां पुछा कयां मुसीबत में कीअं रहिबो आहे। पोइ इहा सॼी ॻाल्हि आख़िरी में करे, सॼी ॻाल्हि करे पोइ आख़िरी में चई क़यामत जे ॾींहुं अल्लाह ताला पंहिंजी कुर्सी ते न वेंदो, पंहिंजी कुर्सी ते हज़रत अली साईं खे विहारींदो। इहो अक़ीदो काफ़िरनि जो अक़ीदो आहे। इहो अक़ीदो कंहिंजो आहे? इहो अक़ीदो काफ़िरनि जो अक़ीदो आहे। इहो अक़ीदो मुस्लमान जो न आहे। अल्लाह ताला क़ुरान हकीम में फरमायो, सूरत शूरा आयत नंबर 11, अल्लाह ताला फरमायो लैसा कमिस्ली शैउन, मुंहिंजो मिसाल पूरी काइनात में किथे बि न आहे, मुंहिंजे मिसल कोई बि न आहे। घणा बातिल फ़िरका चवंदा क़यामत ॾींहुं अल्लाह ताला जो रूप माज़अल्लाह हज़रत अली साईं वठंदो। सर इनखे असां कुफ़ुर चवंदा आहियूं। पोइ जेकॾहिं तव्हांजो अक़ीदो आहे न, पोइ असां तव्हांखे मुस्लमान जेको आहे इन कौल में तस्लीम न कंदासीं।
इहो इस्लाम जो अक़ीदो न आहे, इहो कलमा कुफ़ुर आहे। जेकॾहिं तौबा इस्तग़फ़ार न कंदो त इहो कुफ़ुर वारी मौत तव्हांजी थींदी। साईं कुझु माण्हू हज़रत अली साईं खे तमामु अंबिया खां अफ़ज़ल तस्लीम कंदा आहिनि। उहो अक़ीदो कीअं आहे? इहो अक़ीदो बि कुफ़ुर जो अक़ीदो आहे। हज़रत अली साईं सां मोहबत में जुनून में अची करे काफ़ी माण्हू चवंदा आहिनि असां सीनो खोले करे इहा ॻाल्हि कयूं था त हज़रत अली साईं तमामु पैगम्बरनि खां अफ़ज़ल आहे। हा, तमामु पैगम्बर खां अफ़ज़ल आहे। इहो सर कलमा कुफ़ुर आहे। साहबी जे मोहबत में अची करे उन में एतिरो गुलूफ़ कर त उनखे पैगम्बर तां पहुचा, इहा गुमराही आहे। नबी जी मोहबत में ज़्यादा अची करे नबी जो मक़ाम अल्लाह ताईं पहुचाईंदो, उन तां गुमराह थी वेंदो। साहबी जो पंहिंजो मक़ाम आहे, ताबईन जो पंहिंजो मक़ाम आहे, नबी जो पंहिंजो मक़ाम आहे, अल्लाह जो पंहिंजो मक़ाम आहे। साहबी केतिरो बि वॾो अमल करे, साहबी केतिरो बि वॾो ओलिया थी वञे, यादि रहणु खपे जेके नंढा पैगम्बर आहिनि, जेके ॿियनि पैगम्बरनि खां उनजो मक़ाम नंढो आहे, जीअं यूनुस अलैहिस्सलाम, हूद अलैहिस्सलाम, हारून अलैहिस्सलाम, इन जे बराबरि बि कोई साहबी नथो थी सघे। पोइ चाहे उहो हज़रत अली साईं ख़ुदि पाण छो न हुजनि, अबू बकर सिद्दीक़ छो न हुजनि, उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु छो न हुजनि, उस्मान साईं छो न हुजनि, उनजे बारे में बि अल्लाह ताला क़ुरान हकीम में आयत जेको नाज़िल अता फरमाई, सूरत अनाम आयत नंबर 86, अल्लाह ताला फरमायो व कुल्लन फ़ज़्ज़लना अलल आलमीन, नबियुनि खे असां तमामु इंसान जे मथां फ़ज़ीलत ॾेई छॾीसीं। जेकॾहिं कोई बि बंदो चए थो हज़रत अली साईं खे असां तमामु अंबिया खां अफ़ज़ल सम्झूं था, इहा ॻाल्हि क़ुरान जे ख़िलाफ़ु आहे। इहा ॻाल्हि न अल्लाह बयानु कई आहे, न रसूल बयानु कई आहे, बल्कि इन खां रसूल अल्लाह नफ़ी कराई आहे। त साहबी केॾो बि ईमान में तरक़ी करे पर नबी जे मक़ाम ते नथो अची सघे। छाजे करे? नबी जे मथां फौरी तौरु वही ईंदी आहे, नबी जे मथां जिब्रील अमीन नाज़िल थींदो आहे। कंहिं साहबी जे मथां जिब्रील अमीन न आयो आहे, कंहिं साहबी जे मथां जिब्रील अमीन अल्लाह जो पैगाम खणी करे न आयो आहे। साहबी नबी जे दोस्त खे चइबो आहे। बाक़ी इहो अक़ीदो रखणु, इहो अक़ीदो इस्लाम खां ख़िलाफ़ु गुमराही ज़िंदीक़ वारो इहो अक़ीदो आहे। तमामु मुस्लमान जेकर अहिड़ो कोई कश्म में आहिनि, इन अक़ीदे खां बचण जी कोशिशि कनि, अल्लाह ताला तमामु मुस्लमान जो ईमान हिफ़ाज़त में रखे।